अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। जी हा दोस्तों, नई ख़ुशख़बरी आहे त हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे लावारिस। जी हा दोस्तों, लावारिस ड्रामो अची रहियो आहे। हीउ ड्रामो कॾहिं रिकॉर्डिंग कयो वेंदो, कहिड़े चैनल जो आहे, या हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग कॾहिं कई वेंदी, हिन वीडियो से मां तव्हांखे सभु कुझु ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा विसारींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरह। दोस्तों, लावारिस ड्रामो रिकॉर्डिंग अनक़रीब थियण वारो आहे। जा दोस्तों, हीउ ड्रामो सिंध टीवी चैनल ते हलायो वेंदो। हिन जो डायरेक्टर जेको आहे मुमताज़ कासकेली आहे ऐं ज़फ़र कोकर। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी अनक़रीब माना रिकॉर्डिंग थियण वारी आहे। ऐं दोस्तों, तव्हांखे मुकमल डेट ॿुधायां त हिन जी अनक़रीब मुहर्रम खां बाद में हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग कई वेंदी। छाजे करे त मुहर्रम वेझो आहे ऐं मुहर्रम खां बाद में हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग कई वेंदी। हिन ड्रामे में सिंध जा मशहूरु अदाकार ज़फ़र कोकर, मुमताज़ कासकेली, निसार शाहबाज़, गोलोडानो, बिलावल कोकर, मजूद सत्तार काफ़ी मशहूरु अदाकार हिन ड्रामे में कमु कंदा। दोस्तों, हीउ ड्रामो तमामु बहितरीनु आहे, एक्शन ड्रामो हूंदो। दोस्तों, उमेदु कयां त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक करणु विसारींदा।